वार्ड ते कैंडिडेट आहियो ऐं पंहिंजी आवाम खे छा पैगाम ॾियणु चाहियो था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे ऐं मां तहरीक लबैक या रसूलुल्लाह जी तरफ़ों UC 29 छेॼण जे ज़िले कौंसिल जे मेंबर ते इंशाअल्लाह उम्मीदवार आहियां। अल्हम्दुलिल्लाह मालिक कामयाबी नसीब फरमाईंदो जी। तव्हां हिन वक़्तु ज़िले कौंसिल ते मेंबर आहियो, तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जो दबाव बि आयो हूंदो, उन वाले सां केतिरो तव्हांखे टार्चर कयो वियो आहे ऐं छा तव्हां हिन वक़्तु आख़िर ताईं मैदान में रहंदो? इंशाअल्लाह आख़िरी सांस तक लबैक इंशाअल्लाह। तव्हां हर मतिलबु टार्चर खे फेस करण जे लाइ बिल्कुलु तयारु आहियो? बिल्कुलु इंशाअल्लाह। तव्हां पंहिंजी आवाम जे जेके आवामी इशूज़ आहिनि उन हवाले सां छा चवणु चाहींदो? अगरि तव्हां खटे अचो था जी त उनमें छा तव्हांजो लाइअमल हूंदो आवाम जे लाइ? बिल्कुलु इंशाअल्लाह अगरि असां खटियो त हिकिड़ो ईअं सम्झ मिसाल क़ाइमु कंदासीं पूरी दुनिया वारनि जे लाइ त तहरीक लबैक कमु कंदी आहे वाक़ई। ॾिसो, हर हिकु पार्टी जो हिकु बयानियो हूंदो आहे ऐं हिकिड़ो हर जेको आहे हर पार्टी जो बयानियो, हर सियासतदान जो बयानियो। तव्हां छा आवाम खे कहिड़ो बयानियो खणी आया आहियो? असांजो बयानियो इहो ई आहे, पार्टी जो नज़रियो इहो आहे, इस्लाम पाकिस्तान ऐं अवाम।